इते मां BM ख़बर शेयर कर रहे हैं। एक्साइज़ खाते संजय बड़ी कामयाबी। एक्साइज़ खाते सालियानी टैक्स रेवेन्यू हदफ जो 27% पहिरें 3 महीननि में हासिल करे वरितो आहे। माली साल जे 203 अरब रुपयनि जे हदफ जे मुक़ाबले में 55.48 अरब रुपया जमा करे वरिता। सीनियर सूबाई वज़ीर शहरजील इनाम मेमण जी सदारत ते एक्साइज़ ऐं नारकोटिक्स जो इजलास। शहरजील इनाम मेमण तरफ़ां खाते जी कारकर्दगी जी तारीफ़, कार्रवायूं वधीक तेज़ करण जी हिदायत। सीनियर सूबाई वज़ीर तरफ़ां मोटर व्हीकल टैक्स जो निज़ाम 15 ॾींहनि अंदरि ऑनलाइन करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। मोटर व्हीकल टैक्स जो निज़ाम 15 ॾींहनि जे अंदरि ऑनलाइन कयो वञे। सीनियर सूबाई वज़ीर जो इहो चवणु आहे, शहरुनि जे लाइ टैक्स जो निज़ाम वधीक आसान ऐं असराइतो कयो वञे। असराइती ख़िदमत जी फ़राहमी हुकुम जी पहिरीं तरजीह आहे। शहरजील इनाम मेमण जो चवणु आहे, अवाम खे घर वेठे समूरनि टैक्स जी अदायगी जी सहूलियत ॾिनी वञे। प्रीमियम ऐं पर्सनलाइज़्ड नंबर प्लेट्स जी ऑनलाइन नीलामीअ जी कामयाबी लाइ वधीक क़दम खंया वञनि। सिंध हुकूमत टैक्स निज़ाम खे वधीक शफ़ाफ़ बणाइण लाइ पुरआज़मा आहे। सीनियर सूबाई वज़ीर जो इहो चवणु आहे।